नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में एशिया जे अज़ीम नक्शबंदी सूफ़ी बुज़ुर्ग कुतुब अल रहमान हज़रत आगा साहब सरंदी अल मारूफ दरगाह पीर सरंदी जी सालियाने 3 रोज़ा उर्स जूं तक़रीबात शुरू थी वयूं आहिनि। दरगाह जे सजादा नशीन पीर गुलाम मजिद अल मारूफ बाबा साईं सरंदी बिरादरी मुरीदनि सां चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते मुल्क पाकिस्तान आलम इस्लाम जी सलामती ऐं आलमी अमन लाइ दुआऊं घुरियूं वयूं। इन मौक़े ते पीर गुलाम मजिद सरंदी चयो त दरगाहूं अमन जो पैगाम ॾियनि थियूं। इन सिलसिले में उर्स शरीफ जे मौक़े ते आलमी मसाइक अमन कॉन्फ्रेंस थींदी, जंहिंमें सॼे मुल्क मां सवें गादी वारनि पीर साहबनि शिरकत कंदा। इन मौक़े ते पीर आगा सरंदी, पीर बाहुद्दीन सरंदी, पीर अली शेर सरंदी ऐं सवनि जी तादाद में ज़ाहिरीन शिरकत कई। एशिया जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग कुतुब अल रहमान शाह अब्दुल रहीम मारूफ हज़रत आगा साहब मटियारी जे सालियाने उर्स मुबारक ते सजादा नशीन हाउस ते पीर गुलाम मजिद सरंदी जी मेज़बानी में कुल पाकिस्तान सिंधी उर्दू मुशाइरो थियो, जंहिंमें इस्लामाबाद, कराची, लाहौर, हैदराबाद ऐं ॿिनि शहरनि मां नामवर शाइर शिरकत कंदा। जंहिंमें पूरी सिंध मां अदीबनि शाइरनि वॾे अंग में शिरकत कंदा, जिथे शाइरनि अदीबनि शाइरनि ऐं चवणनि ऐं लफ़्ज़नि ज़रिए मुल्क जी ख़ुशहाली ऐं अमन मोहबत भाईचारे बाबति पंहिंजा वीचार वंडिया। हिननि जो चवणु आहे त असांजे मुल्क ॾांहुं केर बि मेरी अखि खणे त असां पंहिंजे मुल्क जे दिफ़ा में हर क़दम अॻियां हूंदासीं, पाक फ़ौज सां गॾु कुल्हे कुल्हे में मिलाए बीहंदासीं। मुशाइरे में पीर गुलाम मजिद सरंदी, शबीर आतिफ़, हसन पढ़ियार ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।